मुंजा दोस्तों, मुंजा अजीजो, अल्लाह ताला जल्ल शानू शाल असां सभिनी के सिराते मुस्तकीम ते हलण जी तौफीक अता फरमाए। रब्बे करीम शाल पंहिंजे सखावत इनायत मंझा असांजे झोलन के भरपूर फरमाए। ही 15 शाबान जी बरकतुन भरी रात अल्लाह जी जात खां घुरण पिनण ऐं इल्तिजा करण जी रात आहे। मोमिन जे लाइ हर रात घुरण जी रात हूंदी आहे। पंहिंजे मालिक करीम खां पिनण ऐं इल्तिजा करण जी हर रात हूंदी आहे। किताब लिखन था तो अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू जल्ल शानहू रात के 3 कमन जे वास्ते पैदा कयो आहे। रात 3 मकसदन जे वास्ते बनाई वई आहे। जेकॾहिं को माण्हू उहे 3 मकसद पूरा नथो करे त क़यामत जे ॾिहाड़े में रात उन जे मथां पहिरियों रात के रब आराम जे लाइ पैदा फरमायो। ॾींहं जो कारोबार जो थको मांदो इंसान रात जे वक़्त में सुकून ऐं फरहत वठंदो आहे, थक भंजंदो आहे, बिस्तर ते आरामी थींदो आहे। इहा रात अल्लाह ताला आराम जे लाइ ख़लक़ी। ॿियो रात के ख़लक़ण जो मक़सद इहो आहे त रात जो कुछ हिस्सो मानो अल्लाह जे इबादत में भी, खुदा जे बंदगी में उभ पेरो भी अल्लाह के याद करे। टियों रात जे ख़लक़ण जो मक़सद ऐं गर्ज़ इहो आहे त पानो पंहिंजे रब जे दरबार ते दुआ ऐं इल्तिजा करे। बुज़ुर्गनि फरमायो त पंहिंजी रात खे 3 हिस्सनि में विरहायो। हिकिड़ो हिस्सो निंड ऐं आराम जे लाइ बणायो, ॿियो हिस्सो निमाज़ ऐं तहज्जुद जे लाइ बणायो, टियों हिस्सो जॾहिं रात जो आख़िरी हिस्सो अचे उन रात जे आख़िरी हिस्से में दामन फैलाए पंहिंजे मालिक जे दरबार ते दुआऊं इल्तिजा कयो, खैरात पिनो। छो रात जे पोएं हिस्से जे अंदर जॾहिं को माण्हू अल्लाह के सॾींदो आहे त इहे सॾड़ा रब खे ॾाढा वणंदा आहिनि। इहा दाह कॾहिं बि रायगान न वेंदी आहे। रात जे पोएं हिस्से जी दाह वरनाई वेंदी आहे। इहा दाह जी इहा दाह वरनाई वेंदी आहे। मुंहिंजा दोस्तो, ही त हर रात जी ॻाल्हि आहे, पर जॾहिं 15 शाबान जी रात ईंदी आहे त इहा पूरी जा पूरी रात अल्लाह जे रहमत जा पढ़ा फिरंदा। 15 शाबान जी रात में हर लम्हे, हर घड़ी, हर पलक अल्लाह जी रहमत पुकारींदी आहे त आहे को घुरण वारो,
आहे को पिनण वारो, आहे को मुश्किल वारो, आहे को दर्दन वारो। अचो अचो तव्हांजे दर्दन के मेटण जे लाइ मां अल्लाह पंहिंजी दरबार लगाई। ये बादशाह वक्त जा खुली कचहरी लगाईंदा आहिनि। पोइ हर एक माण्हू के हुकुम हूंदो आहे त मां पंहिंजूं दरख़्वास्तूं खणी अचो। पोइ बर वक्त ऑर्डर थींदा। को चवंदो सही मूंखे नौकरी खपे, को चवंदो सही मूंखे ही मुश्किल आहे, को चवंदो मूंखे ही ज़रूरत आहे। पोइ शाहाने वक्त बर वक्त हर दरख़्वास्त ते फ़ैसिलो कंदा आहिनि, ऑर्डर कढंदा आहिनि। पर ही 15 शबान जी रात मालिकुल मुल्क रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात पंहिंजी खुली कचहरी लगाईंदो। रब जे पारां ऐलान थींदो आहे, हल मिन साइलिन फआतियहू। आहे को मंगतो तो उनखे अता कयां। हल मिन ताइबिन फअग़फिर लहू। आहे को गुनहगार, आहे को बख्शिश घुरण वारो त मां अल्लाह उन जे गुनाहनि खे माफ़ करे छॾियां। चओ अल्लाह। अल्लाह अल्लाह अल्लाह। ओ मुंहिंजा दोस्तों, मंगता ऐं साइल इन्हें ताड़ में हूंदा आहिनि, ताक में हूंदा आहिनि त फलाणे खान जे देरे जी बटई कॾहिं थींदी। कोन समझो जी। जॾहिं के अमीर के नवाब जे देरे जी बटई थींदी आहे त हड़ई मंगता ऐं साइल चे झोलियूं जलींदा आहिनि। छो त मंगतनि खे ख़बर हूंदी आहे त जेका ख़ैरात उन देरे जे बटई ते मिलंदी आहे से घर में अचण खां पोइ उहा ख़ैरात न मिलंदी। ही त दुनियावी अमीरन जी ॻाल्हि आहे, पर अल्लाह ताला जल शानो जी रहमत जेका हर ग़रीबाननि जे लाइ आम हूंदी आहे, पर जॾहिं 15 शबान जी रात हूंदी आहे इहा त ख़ुसूसी रब जे रहमत जे देरे जी बटई हूंदी आहे। वो साइल, वो मंगता, फकीर इन वक्त जी ताड़ में हूंदा आहिनि। कॾहिं मालिक करीम जे सखावत जा ऐलान थींदा त असीं बि पंहिंजूं ख़ाली झोलियूं भरपूर कंदासीं। मुंहिंजा दोस्तों, दुआ घुरण, इल्तिजा करण, इहा गोया रब जी दरबार ख़ैरात वठणी आहे। इहो ॼणो के अल्लाह जे दरबार जूं ख़ैरात जूं झोलियूं भरणियूं आहिनि। दुआ दुआ मोमिन जो हथियार आहे। दुआ बाने जे लाइ ज़िरा जे दुश्मन हमलो कंदो आहे त माण्हू ज़िरह पाईंदो आहे त दुश्मन जे हथियार खां बची पवंदो आहे। दुआ दुनिया आख़िरत जे मुसीबतुनि खां छोटकारे ऐं बचाव जे लाइ ज़िरह ऐं ढाल हूंदी आहे। दुआ बाने खे अल्लाह जे दरबार में क़रीब करण वारी हूंदी आहे। मुंहिंजा दोस्तो, दुआ जॾहिं बानो घुरंदो आहे इहो बानो अल्लाह जे क़रीब थी वेंदो आहे। दुआ सभिनी इबादतुनि जी जड़ आहे। दुआ मुकुल इबादती। मदीने वारे साईं फरमायो त सभिनी इबादतुनि जो मग़ज़ जेको आहे सो दुआ हूंदी आहे। छो त अल्लाह ताला ऐलान फरमाईंदो आहे, वक़ाल रब्बुकुम उदूनी अस्तजिब लकुम। तुंहिंजो रब तो फरमाए त ए बाना मूंखों घुरो, दुआ घुरो, इल्तिजा कयो त मां अल्लाह तव्हां जूं दुआऊं क़बूल कंदुसि। दुआ घुरो त
यो अल्लाह जो फैसलो आ, यो रब जो कानून थे अल्लाह त अल्लाह ताला जल शानहू पंहिंजे दर तां घुरण वारनि खे खाली न मोटाईंदो आ। वो रब जेको पंहिंजे बाननि खे अण घुरियूं ख़ैरातूं ॾींदो आ, अण घुरिया रिज़्क़ ऐं इनाम ॾींदो आ, सो घुरण वारनि खे कीअं पंहिंजे दर तां खाली मोटाईंदो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था तकदीर जेका इंसान जे मथां लिख पढ़ल लोह महफूज़ जी थींदी आ, ला युरद्दुल क़द्र इल्ला बिद्दुआ, तकदीर रद्द न थींदी आ मगर दुआ अहिड़ी शइ आ जेका आयल तकदीर भी मोटाए छॾींदी। बाने जे मथां का मुश्किल ईंदी आ, को दर्द ईंदो आ, का हाजत ईंदी आ, का मुसीबत कड़कंदी आ, पर बाने जी दुआ अहिड़ी शइ आ जेका आयल मुसीबत के रस्ते को वापस मोटाए छॾींदी आ। दुआ अहिड़ी शइ आ जेका पहाड़नि खे पघराए छॾींदी आ, दुआ डूंगर ॾारे विझंदी आ, जबल झोड़े विझंदी आ, न थियणा कम करे ॾेखारींदी आ, मुश्किलातूं तारे ॾेखारींदी आ। अरे दोस्तो असां दुआ जी हक़ीक़त समझी कोन्हे का, दुआ जो नफ़ो असां वरितो कोन्हे को, दुआ खे असां समझो नाहे त दुआ आहे कहिड़ी शइ। ओ मिठा अॼु राति जेका दुआ इज्तिमाई घुरी वेंदी, ऐं चाहियां थो उन दुआ घुरण खां अॻु में तव्हां दुआ जी हक़ीक़त खे त समझो त दुआ आहे कहिड़ी शइ। सलात मुंहिंजे साईं ते वरी सलात बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही अजमईन। तकदीर जेका बाने जेला लो महफूज मां लिखजी ईंदी आ, तकदीर खे भी का चीज न मेटाईंदी आ मगर बाने जी घुरियल दुआ बाने जी तकदीर खे भी मोटाए छॾींदी। तदबीर तदबीर तकदीर के न मेटाईंदी आ, पर दोस्तो दुआ तकदीर के मेटाए छॾींदी आ। हिकिड़ो माण्हू आ जेको मुश्किल में आ, दर्द में आ, हाजत में आ, जेॾी महिल बानड़ो रब जे दर ते हथड़ा खणंदो आ, रब फरमाईंदो आ इन्नल्लाह यस्तही मिनल अब्द ऐं यरफा यदैहिमा फयुरद्दुहुमा खाइबीन। जॾहिं मुंहिंजो बानड़ो उमेद जा हथड़ा खणंदो आ, दुआ जा हथ खणी मूं रब खे सॾींदो आ, ओॾी महिल मूं रब खे हयाव अची वेंदो आ कीअं पंहिंजे बाने जा हथड़ा खाली मोटायां। जेॾी महिल बानो निमाणो चेहरो करे मुरझायल चेहरो खणी हीणो हाल बणाए मूं रब जे दर ते बाॾाईंदो आ, मां रब ज़रूर उन जी हाजत पूरी करे छॾींदो आहियां। वकाल रब्बुकुम उदूनी अस्तजिब लकुम, तुझे रब इहे ही फरमाए छॾियो आ, ओ मुंहिंजा बाना घुर त मां क़बूल कयां। इन्नल्लज़ीन यस्तकबिरून अन इबादती, बेशक उहे माण्हू जेकी मुंहिंजी इबादत खां वॾाई था कनि, इबादत खां वॾाई था कनि, सयदखुलून जहन्नम दाखिरीन, उन्हनि खे ज़लील बणाए जहन्नम में फिटो कयो वेंदो, उन्हनि खे ज़लील बणाए दोज़ख जे अज़ाब में साड़ियो वेंदो जेके मुंहिंजी इबादत खां वॾाई कंदा आहिनि। अन इबादती
यस्तकबिरून अन इबादती था वडाई कन मुझी इबादत खां। इन्ने आयत करीमा जे तफसीर में मुझे सुने हबीब मदीने वाले ताजदार फरमायो। तफसीर दुर्रे मंसूर में रिवायत चेती पई त मदीने वाला साईं था फरमाइन इबादती मजा मुराद अन दुआई, यानी जेकी मानू दुआ घुरण का वडाई कंदा हन इन्हन के मां रब जलील बनाए जहन्नम में उछलाईंदो आया। ओ बाना तू दुआ घुरण में वडाई न कर, दुआ घुरण के दुआ घुरण का तू रुक जी न वञ, पिनण के रब जे दर ते घुरण के पंहिंजे ला आर न समझ। के माण्हू चवंदा अदा दुआ घुरूं त रब ॿुधे ई कोन थो, ठहियो हाणे छॾ। रब तो फरमाए त जेकी मुझे दुआ घुरण का रुक जी था वञन, दुआ का मुंह मोड़न था, दुआ घुरण बंद था करे छॾन, ये शख्स जहन्नम में जलील बनाए उछलाया वींदा। ओ बाना दुआ घुरण का रुक जी न वञ, रात ॾींहुं घुरंदो रहो, रब करीम तुझे हर इल्तिजा के कबूल करे छॾींदो। चओ अल्लाह 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 अल्लाह। मुस्तदरक हाकिम में मुस्नद अहमद में अबू हुरैरे रज़ियल्लाहु तआला अन्हु का मरवी हदीस थी अचे, मुझे सुने हबीब फरमायो मल्लम यदुल्लाह यग़दिबु अलैहि, जेको अल्लाह का दुआ न थो घुरे रब ने ते डमिर जी पवंदो आ, रब ने ते कावड़ जी पवंदो आ। रे बाना घुरी छो न थो, समझी ॻाल्हि या न? जेको दुआ नथो घुरे, जेको दुआ नथो घुरे, जेको दुआ नथो घुरे उन्हें ते रब डमिर जंदो। अरे छो नथो घुरी, घुर त मां रब तोखे अता करे छॾिया। मुस्नद अहमद तिबरानी में माज का मरवी हदीस तो साईं फरमाइन था लन यनफउ हज़रुम मिन क़द्रिन वलाकिन दुआ यनफउ मिम्मा नज़ल व मिम्मा लम यंजिल फअलैकुम बिद्दुआ इबादल्लाह। सरकार फरमाइन था तदबीर तकदीर के न मेटाए सघंदी आ, मगर दुआ घुरण सां बाना तव्हांजी तकदीर मेटजी वेंदी आ। ओ मुंहिंजा बाना जेका दुआ तू घुरंदो ई जाशे नाज़ुल न थी आ, अञा हाण नाज़ुल थियण वारी आ, उन मुसीबत के भी टारे छॾींदी आ। ऐं जेका मुसीबत नाज़ुल थी चुकी आ उन आयल मुसीबत के भी दुआ टारे छॾींदी आ। मुसीबतूं ॿिनि क़िस्मनि जूं आहिनि, हिकिड़ी जेका असांजे मथां पइजी चुकी, ॿी जेका पइजण वारी आ। मदीने वारो साईं थो फरमाए पियल मुसीबत भी टरी वेंदी, जेका पवण वारी आ सभु अधमो मोटी वेंदी। फअलैकुम बिद्दुआ इबादल्लाह। सरकार दा फरमाइण त ए अल्लाह जा बाना दुआ घुरण पाण ते लाज़िम करे छॾियो, दुआ घुरण खां थकिजो न, घुरंदा रहो, रब भी कबूल कंदो ई रहंदो। चओ अल्लाह अल्लाह। हकीम तिरमिजी नवादिरुल उसूल में अनस बिन मालिक का मरवी हदीस तो बयान करे। हजरत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु तआला अन्हु तो फरमाए काल समिअतु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह युहिब्बुल मुल्हीन फिद दुआ। जेकी दुआ में घणी ज़ारी कंदा आहिनि, जेकी दुआ में रोज राड़ो कंदा आहिनि, जेकी दुआ में इस्तिग़ासो कंदा आहिनि, जेकी दुआ घुरण में अल्लाह जे अॻियां घणो पाॾाईंदा आहिनि, इन्हनि पाॾाइण वारनि सां अल्लाह प्यार रखंदो आहे।
ये बाना रब के ॾाढो वणंदा आहिनि जेकी दुआ में बाॾाईंदा सदाईंदा आज़ियूं कंदा निसारियूं कंदा ये बाना रब जी ज़ात के ॾाढो वणंदा आहिनि। अरे दोस्तो आबिदन जी इबादत में रब के एतिरो मज़ो रब जी रहमत के एतिरो मज़ो न ईंदो आहे जेको गुनहगार बाननि जे दुआउनि में अल्लाह जी रहमत परची पवंदी आहे। आबिदन के इबादत जो नाज़ आहे पर गुनहगार बानड़ो जंहिंजो पलव ख़ाली आहिनि दामन में पलव में कुझु कोन्हे को उहो नीज़ारी कंदो आहे त मौला मूं वटि को आसरो कोन्हे को अमल जो मुंहिंजा रब करीम मूं वटि भरजलो कोन्हे। जॾहिं पाण खे हीरो बणाए रब जे दरबार ते ईंदो आहे मुंहिंजो करीम रब उन खे कॾहिं ख़ाली न मोटाईंदो आहे। चो अल्लाह अल्लाह मुंहिंजा दोस्तों तफसीर दुर्र मंसूर में रिवायत इन आयत करीमा जे हेठों उदूनी अस्तजिब लकुम। मुंहिंजा दोस्तों इन आयत जे तफसीर में लिखे थो काल रब्बुकुम तव्हांजो रब फरमाईंदो आहे अब्दी इन्नक मा दाऊतनी व रजौतनी फइन्नी सअगफिरु लक। हे मुंहिंजा बाना जॾहिं तूं मूंखों घुरंदो ही जॾहिं तूं मूं में उम्मीदवार बणिजी ईंदो ही त मां अल्लाह तोखे जल्दी बख़्शे छॾींदुसि माफ़ी ॾेई छॾींदुसि। अलामा कान फीक जेकी बि तुंहिंजा गुनाह आहिनि जेकी बि तो में ख़ताऊं आहिनि हड़नी गुनाहनि जो मां अल्लाह तोखे माफ़ियूं ॾेई छॾींदुसि। वलौ लक़ैतनी बिक़राबिल अर्द ख़ताया लक़ैतुक बिक़राबिहा मग़फ़िरा। ओ मुंहिंजा बाना जेकॾहिं ज़मीन खां वठी आसमान ताईं किनारा सॼा तुंहिंजे गुनाहनि सां भरिजी वञनि एतिरा घणा गुनाह खणी अची जो ज़मीन जा किनारा तुंहिंजे खताउनि ऐं गुनाहनि सां भरपूर थी वञनि। ओ मुंहिंजा बाना पर जॾहिं मूंखों अचे दुआ घुरंदो ई त मां अल्लाह बि एतिरो ज़मीन जे किनारनि जे भरपूर थियण जे बराबरि मां पंहिंजी मग़फ़िरत ऐं रहमत तो ते निछावर करे छॾींदो आहियां। जेतिरा तुंहिंजा गुनाह हूंदा उन खां वधीक मुंहिंजी रहमत जी तो ते वर्खा थी वेंदी। पर मुंहिंजा बाना तूं मूंखों घुरी त ॾिस न। हाय अल्लाह 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 अल्लाह। ओ मुंहिंजा दोस्त नवाजुर रसूल में हकीम तिरमिज़ी रिवायत आंदी त मूसा कलीमुल्लाह के रब्बे ज़ुल जलाल जो हुकुम मिलियो त ए मूसा कलीमुल्लाह मुझे मखलूक के ऐलान करे ॿुधाए त दुआ घुरण में बखीली न कयो। दुआ घुरण में जी दुआ घुरण में बखीली न कयो। मां रब वरी ख़ैरात ॾियण में बखील न आहियां। मां रब बुख़ुल खे नापसंद कंदो आहियां। मां रब चाहियां थो तव्हां दुआ घुरण में सखी हुजो मां अता ऐं इनायत करण में तव्हां ते सखावत कंदो रह। तव्हां दुआ घुरण में छा कयो? निंड पइजी वियो हलिया निंड पइजी वियो। हाँ हाय हाय ओ मुंहिंजा बाना मां रब बखीली के पसंद न कंदो आहियां। तूं दुआ घुरण में सखी बणिजी वञ त मां ख़ैरात ॾियण में सखावत जो इज़हार कंदो रह। वरी चओ सुभान अल्लाह वरी चओ सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा बाना का वॾी शइ घुरण में का वॾी शइ घुरण में का वॾी अज़ीम शइ घुरण में तूं कीबा आहे न त एॾी वॾी शइ कीअं रब खां घुरां। अलाए ॾींदो अलाए न ॾींदो जी सम्झो था न। वॾी शइ घुरण में
की बाइन ओ मुंहिंजा बाना नंढड़ी शे घुरण में मुखो हया न कर वडी शे घुरण में की बाइन नंढड़ी शे हकीर शे खसीस शे घुरण में भी हया न कर रस्तो ॾियूं वञी थो पियो तुंहिंजी जुती जो पादर टुटी पवे मुखां घुरण का हया न कंदो कर कुन्नो तुंहिंजो चढ़ियो पियो आ कुन्ने जो तुंहिंजो लूण खुटी वियो आ कुन्नो चुल्ह ते बड़के थो बीठो हींअर तुंहिंजो लूण खुटी वियो आ लूण घुरण में भी हया न कर मां रब खां लूण भी घुर ॾिस त तोखे ॾियां थो या नथो ॾियां का वॾी शइ घुरण में की बाइन तदा हेॾी वॾी शइ घुरां हले ॾींदो हले न मां रब सखी आहियां अहिड़ो सखी आहियां जो ॾेई न पचारींदो आहियां वॾी शइ घुरी नंढी शइ घुरी जा शइ घुरंदे मां रब अता करण में देर न कंदो आहियां मुंहिंजा बाना तोखां पुछा कन त रब किथे थो रहे किथे ॻोल्हियूंसि कीअं सॼूंसि कीअं सुणंदो कीअं इल्तिजा कयूंसि ओ मुंहिंजा महबूब उन्हनि खे ॿुधायो इन्नी करीब ओ मुंहिंजा बाना मां रब तव्हांखे ॾाढो वेझड़ो आहियां मां रब तव्हां खां परे न आहियां साहा वेझो सुपरी पिरी न आहे परे जहिड़ी यकीन सरे सात हिकड़ी साह जी इन्नी करीब ओ मुंहिंजा बाना मां रब तव्हांखे ॾाढो वेझड़ो आहियां उजीब दावत दाए इदा दान जॾहिं को सॾींदड़ मूंखे सॾींदो आहे त उन जा सॾ सुणंदो बि आहियां क़बूल बि कंदो आहियां सॾ उन जा हाय हाय असीं बाना आहियूं असीं बाना आहियूं हू असांजो रब ख़ालिक मालिक रज़ाक ठीकु आहे न भला जेकॾहिं बानो पंहिंजे मालिक खां घुरे ऐं मालिक न ॾिए त पोइ मालिक छा जो आहे जी कोन सम्झी ॻाल्हि अथव पोइ मालिक छा जो आहे पोइ रज़ाक छा जो आहे पोइ ख़ालिक छा जो आहे पोइ रुबूबियत छा जी आहे पोइ उलूहियत छा जी आहे अरे रुबूबियत जो मुंहिंजा दोस्तो फैज़ान इहो ई त आहे बानो घुरंदो वञे रब अता कंदो वञे पर अॼु असांजी ग़िफ़लत आहे जो असां पंहिंजे रब जो दर छॾे ॾिनो आहे घुरण छॾे ॾिनो आहे अल्लाह जे दर ते आज़ी इल्तिजा करण छॾे ॾिनी आहे तॾहिं असां ई ॾुखनि जा ॾींहं था ॾिसूं पिया ओ मुंहिंजा प्री अॼु वक़्तु आहे पंहिंजे रब जे दरबार ते सॾे ॾिस इल्तिजा करे ॾिस आज़ी निज़ारी जी दर्द जी दाणी ॾिस ख़ुदा जो कसम तुंहिंजी दाण रब जे दरबार में जरूर वरनाइजी वेंदी सैयदा राबिया बसरिया जे घर में मेहमान 10 ॼणा अची विया मेहमान 10 ॼणा अची विया आहिनि अल्लाह अल्लाह घर में सिर्फ़ 2 मानियुनि जो अटो रखियो आहे बीवी साइण चयो त हाणे 10 माण्हू किथों खाईंदा ये 2 मानियूं पचाए ख़ैरात करे पोइ हथड़ा खणी चई मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा रब करीम मेहमान अंगण ते लथा वेठा आहिनि मानी जो टाइम बि अची वियो आहे हे मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे घर में त कोन्हे जो मेहमाननि खे खणी खारायां ओ मुंहिंजा रब मूंखे मेहमाननि जे अॻियां शर्मसार न कजांइ बीवी साइण जा दुआ घुरी दंग कई आहे बसरे जे हाकिम जी बानी मानियूं बि खणी आई बोड़ बि खणी आई हे मुंहिंजी साइण मोकिलियो आहे त बीबी राबिया खे ॾेई अचो बीबी साइण जा मुसले तां उथी न आहे त मानी पहुची वई हली ॿुधे थो या कोन थो ॿुधे तूं चवंदे सही राबिया त वली उल्लाह हुई
अल्लाह जी बानी हुई सही त वलियन जूं ॻाल्हियूं आहिनि। अरे दोस्तो, मां पहिरीं हदीस अर्ज़ करे चुकुसि त जेकॾहिं को नेकोकार सालियो बानो चवंदो आहे अल्लाह, त रब हिकिड़ो भेरो चवंदो आहे लब्बैक, बाना मां हाज़िर आहियां, छा खपई। पर जेकॾहिं को गदलो गुनहगार बानड़ो सॾींदो आहे अल्लाह कार वली त बेशक वली आहिनि, उन्हनि जूं दुआऊं मुस्तजाब उन्हनि जा। मुंहिंजा दोस्तो हथड़ा रायगान न हूंदा आहिनि, पर यार रब जी रहमत जो वाह जो कृष्मो आहे जो गुनहगारनि खे बि दर तां ख़ाली कोन मोटाईंदो। बदकारा केॾो बि गुनहगारा, सारी जिंदगी उन जी गुनाहनि में गुज़री चुकी आहे। मिशकातुल मसाबी में हदीस थी अचे पई त हिकिड़ो गुनहगार बदकार बानो जॾहिं रब जे दर ते मोटंदो आहे, इस्तग़फ़ार पढ़ंदो आहे, रब खे सॾींदो आहे त अल्लाह ख़ुशि थींदो आहे। रब करीम ख़ुशि थींदो आहे। केतिरो ख़ुशि थींदो आहे जो अल्लाह ताला मिसाल ॾेई ॻाल्हि सम्झाई आहे। जेको माण्हू झंगल में वञे, उठ हुजेसि, उन उठ ते मानी बा, पाणी बा, सफ़र जो सामान बि आहे। हाणे सुम्ही पवे, निंड अची वञेसि, उठ बि गुम, सामान बि गुम। ॿुधायो त इन माण्हू खे ॾुख थींदो या न? ज़िंदगी तो नाव में थी वियो, सवारी भी वही, मानी भी वही, पानी भी वियो, हाणे मौत साम्हूं तो नज़र अचे पियो। बस मौत जे इंतजार में जिंदगी का मायूस थी सुम्ही पवे थो। वरी ओचितो जो निहारे त उठ भी बीठो आ, सामान भी मौजूद आ। ॿुधायो त इहो माण्हू ख़ुशि थींदो या न? ख़ुशि थींदो या न? ख़ुशी में, फर्ते मुसरत में अची चए थो त ए मुंहिंजा अल्लाह, तूं मुंहिंजो बानो ई, मां तुंहिंजो रब आहियां। हालांकि चवे ईअं थो त ए मुंहिंजा अल्लाह, मां तुंहिंजो बानो आहियां, तूं मुंहिंजो रब आहीं। पर ख़ुशीअ में हिन जूं वायूं बताल थी वियूं। ख़ुशीअ में अची चए थो मुंहिंजा मौला, तूं मुंहिंजो बानो ई, मां तुंहिंजो रब आहियां। जेतिरी इन बाने खे ख़ुशी थी आहे, रब थो फरमाए त इन खां वधीक मां रब ख़ुशि थींदो आहियां जॾहिं मुंहिंजो गुनहगार बानड़ो मुंहिंजे दर ते मोटी ईंदो। जॾहिं मुंहिंजो ख़ताकार बानो, बदकार बानो मूं रब जे दरवाज़े ते मोटंदो आहे, मूं रब जी रहमत जो दरिया जोश में अची वेंदो आहे। अरे बगदाद जे शहर में को क़त्ल थी वियो, खून थी वियो, पुलिस 20 माण्हुनि खे झले वञी जेल में विधो। 19 ॼणा बगदाद जा रहवासी हुजनि, हिकिड़ो वीचारो बेगुनाह मुसाफ़िर परदेसी, उहो बि पुलिस जे गिरफ़्त में अची वियो। शाम थींदी वई, उन्हनि 19 ॼणनि जा दोस्त आया, यार आया, सिफारिश थी, 19 ॼणा आज़ाद थी विया। बाक़ी हिकिड़ो परदेसी, हिकिड़ो मुसाफ़िर जंग उन जेल खाने में रहिजी वियो आहे। जेॾी महिल राति थी आहे, ओॾी महिल मुंहुं मथे करे अखियुनि में लुड़काणे चए थो, ए मुंहिंजा अल्लाह, ए मुंहिंजा रब्बुल आलमीन, हिन परदेस में, हिन मुसाफ़िरी में तोखो सवा ॿियो को मूंखे सुञाण वारो कोन्हे, को मुंहिंजी ज़मानत करण वारो कोन्हे। अॼु मुंहिंजा मौला, मां तो करीम रब खे पंहिंजो ज़ामिन थो बणायां। ए मुंहिंजा मौला, मुंहिंजी ज़मानत तूं कर, मूंखे हिन जेल खां तूं आज़ाद कर। ए मुंहिंजा मौला, ए मुंहिंजा रब करीम, मां रब तोखे पंहिंजो ज़ामिन पसंदि कयो आहे। रोए थो, इल्तिजा थो करे, रब खे सॾड़ा थो करे। ओॾो बादशाह हारून रशीद सुतो पियो आहे। आवाज़ आयो, ओ हारून, वञ तुंहिंजे जेल खाने जे अंदरि मुंहिंजो बेगुनाह बानो जेल में गिरफ़्तार आहे। ओ हारून रशीद, मां रब करीम उन जो ज़ामिन आहियां, उन खे हींअर जो हींअर जेल मां आज़ाद वञी कर। बादशाह उथियो, समझी को वली हूंदो, को बुजुर्ग हूंदो, नौकर खे नथो उतारे, पाण बादशाह रात जे वेले जेल खाने में आयो आ। छा ॾिसे त ख़ल्क सुती पई आ, रात जो बेगा वक़्तु आ, पर हिन मर्द जा हथड़ा आसमान ॾे खॼा पिया आहिनि, अखियुनि मां लुड़क वहनि था पिया। मुंहिंजा मौला, तूं मदद कंदे त ॿियो केरु मदद कंदो? ए मुंहिंजा मौला, तूं न ज़मानत
इबादत कबूल कने त मुंहिंजो ॿियो केरु आहे। हे सजड़ा थो करे त बादशाह वञी बाह में हथ विधुसि, अदा उथी तुंहिंजो ज़ामिन वॾी सरकार पहुची वई आहे। सॾ वरनाइजनि था या न, दाह जो दाद थिए थो या न, पर मुंहिंजा पिरी उहा दिलि वारी दाह असां को विसरी वई आहे, उहा रण असां को विसरी वई आहे, उहो गलता घोड़ो गाड़ण असां को विसरी वियो आहे। ओ मुंहिंजा पिरी अॼु घोड़ो गाड़ण जी राति अथई, रब खे रिझाइण जे लाइ सॾड़नि ऐं सुॾकनि जी राति। तुबकू औ तबाकू सरकार फरमाइनि था त रोई दुआ घुरो, पर जे रोअण ॾांहुं नथो अचेव त रोअण वारो मुहांडो खणी बणायो, रोअण वारी शबीह बणायो। इन रोअण वारी सूरत बि रब खे बाझ अची वेंदी आहे। चओ अल्लाह 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 अल्लाह। ओ मुंहिंजा दोस्तों, अल्लाह तबारक व तआला जल शानू जे दरवाजे ते बानो जाब दुआ घुरंदो आ, रब रद्द न कंदो आ। तवज्जो कजो, का बि दुआ बाने जी रद्द न थींदी आहे। पोइ उन जे दुआ जे असरात ज़ाहिर थियण जूं टे सूरतूं हूंदियूं। घणियूं सूरतूं? या त बाने दुआ घुरी, जेको सुवाल कई, जेका इल्तिजा कई, थोरनि ॾींहंनि में या ॾींहं अध में या महीने में उहा साॻी शइ उनखे हथ अची वई, जा शइ घुरी उहा शइ उनखे मिली वई। इहा पहिरीं सूरत। ॿियो, दुआ बाने घुरी, उहा दुआ क़बूल थी वई। यादि रखो, दुआ का बि रद्द न थींदी आहे, जा बि दुआ घुरी क़बूल थी वई, पर अल्लाह जे हिकमत ऐं मसलहत मुताबिक़ उहा शइ बाने जे फ़ाइदे में नाहे त पोइ रब छा कंदो, जो उहा जॾहिं फ़ाइदे में ईंदी पोइ उहा शइ उन वक़्त में ॾींदुसि। कॾहिं ईअं थींदो आहे जो बानो हिकिड़ी दुआ घुरंदो आहे, उन जो असर सालनि खां पोइ ज़ाहिर थींदो, मुद्दतुनि गुज़रण खां पोइ उन साॻी शइ उनखे मिलंदी आहे जेका बाने घुरी। कॾहिं वरी ईअं थींदो आहे जो जा शइ बाने घुरी उहा बाने जे फ़ाइदे में नाहे, पोइ रब करीम वरी छा कंदो आहे, जो उन खां अञा का भली ॿी शइ ॾेई छॾींदुसि। दुआ रद्द न थी, उहा शइ न मिली त उन जो एवज़ो वरी का ॿी शइ मिली वेंदसि। ॿी सूरत इहा। टीं सूरत इहा आहे, बाने दुआ घुरी, रब वटि क़बूल पइजी वई, पर दुनिया में उहा शइ बाने जे नफ़े में नाहे। असीं त चवंदा जीअं चऊं तीअं थी पए न, सम्झो था। असांजी बाननि जी आदत इहा आहे जो चवंदासीं जीअं असांजे ज़बान मां निकिरे थो ईअं थी पए, पर अल्लाह ताला हिकमत पाण रब बहितर ॼाणे थो त बाने जे लाइ कहिड़ी शइ फ़ाइदे वारी। असां अन तुहिब्बू शयअन व हुव शर्रुन लकुम, का शइ तव्हांखे वणे थी, चओ था त ही कमु हीअं थिए, पर उहा शइ तव्हांजे लाइ बुछड़ी हुजे त, जा शइ तव्हां पसंदि था कयो उहा शइ तव्हांजे लाइ नुक़सानकार हुजे त, जा शइ तव्हीं नुक़सानकार था सम्झो उहा शइ तव्हांजे लाइ फ़ाइदे वारी हुजे त, पोइ रब छा कंदो आहे, जो उहा दुआ बाने जे खाते में जमा करे छॾींदो। जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो त उन दुआ जे एवज़ उन खे जन्नत जूं माड़ियूं ॾींदो, महल ॾींदो, हूरूं ॾींदो, कसूरूं ॾींदो, बाग ॾींदो, बंगला ॾींदो। पोइ बानो चवंदो त मौला मूं त हेतिरी इबादत कई कोन हुई, हे नेमतूं मूंखे कीअं मिलियूं? रब फरमाईंदो, माना फलाणे वक़्त में तो दुआ घुरी हुई न? चवंदो हा साईं। भला उहा मुश्किल तुंहिंजी टरी हुई? कि न साईं, उन जो फ़ाइदो त मूंखे ज़ाहिर नज़र कोन आयो। रब फरमाए, उन दुआ जे एवज़ हे माड़ियूं
उन्हें दुआ जे एवज़ हे बंगला थई, उन्हें दुआ जे एवज़ तो के ही नेमतूं थई। पोइ चवंदो ए मुंहिंजा अल्लाह हाउ जे दुनिया में मुंहिंजी हिकिड़ी दुआ बि क़बूल न करी हा त हे मज़ा माणिया। समझो था ॻाल्हि खे? वो दुआ नुक़सान में तो कोन विधो न, फ़ाइदे में वई न। ओ मुंहिंजा दोस्तों कदे इए थींदो आ जो बानो दुआ घुरंदे घुरंदे इल्तिजा कंदे कंदे थकजी पवंदो आ त यार घुरी घुरी बीठो अल्लाह अञा ताईं त क़बूल ई नथो करे। थकजी न पओ खुदा खां घुरण में जी, अणथक थी वञो, मछडू थी वञो। मुंहिंजा दोस्तो इए घुरंदा रहो जीअं तव्हांजे दादू जा पेनू आहिनि। तव्हांजे दादू जा पेनू, हिकिड़े दफ़े मां आयुसि दादू बस स्टॉप ते लथुसि, अजीब इत्तेफ़ाक़ थियो। बस स्टॉप ते लथुसि त हिकिड़ो छोकिरो नंढड़ो हुजे गदागर, उन मूंखे अचे चयो त काका मूंखे 5 रुपया ॾे। ओॾी महिल मूं वटि खुलिया पैसा कोन, मूं चयो बचा मूं वटि खुलिया कोन। कि न साईं मूंखे 5 रुपया ॾे, ईअं कोन छॾींदुसि। मुंहिंजे पेरनि में चंबड़ी थी, मुंहिंजे पेरनि में चंबड़ी थी। हाणे साईं जेको ख़ुदा जो नालो वठी घुरे थो उनखे छिड़ ॿॾियण बि जाइज़ कोन्हे, उनखे झिणकण बि दुरुस्त न आहे। वम साइल फला तनहर, साइल खे झिणकियो न। मूं उनखे प्यार सां चयो बचड़ा मूं वटि हींअर खुलिया कोन्हनि, चिन मां न छॾींदुसि, 5 रुपया ॾे पोइ वञ। ऐं मूंखे वञण जी जल्दी बि हुजे, मां हलण लॻुसि त छोकिरो मूंसां गॾु हलण लॻो। पोइ हिकिड़े दुकान ते बीठुसि, 500 या 1000 हुयो, खुलियो कराए मूं हुनखे 500 ॾिनमि, पोइ अॻिते वियुसि। मूं इन ॻाल्हि ते गौर कयो त ही अलाह ताला मूंखे सबक़ ॾिनो, ही रब सबक़ सेखारियो आहे त पंहिंजे मालिक खां घुरो त इहे घुरो जो ख़ुदा जे दर ते इल्तिजा कंदे चंबड़ी पो मौला दर न छॾींदोसांइ। ख़ैरात तोखे वठणी आहे, पोइ ॾिसो त मुंहिंजो करीम कीअं थो करम जा दर खोले। चओ अल्लाह अल्लाह अल्लाह। मुंहिंजा दोस्तों दुआ जा कुछ शर्त हूंदा आहिनि। जेॾी महिल दुआ घुरो था त ओॾी महिल अल्लाह खे हाज़िर मौजूद समझो, रब खे समझो त मुंहिंजी दुआ रब ॿुधे थो। हाणे असीं दुआ वेठा था घुरूं ऐं दिलि वरी बीठी आहे चांदनी चौक ते जी, दुआ हिते था घुरूं, हथ हिते खणियो बीठा आहियूं, दिलि असांजी वई काछे ते घुमण। पोइ पुट इहा दुआ कीअं क़बूल थींदी? बरज़बान तो अल्लाह अल्लाह दर दिले तो गाओ कर ई चुनी तस्बीह के दारद असर। ज़बान ते अल्लाह अल्लाह, दिल में गदह नहीं घोड़न जूं ॻाल्हियूं न। जेॾी महिल दुआ घुरो अल्लाह ताला खे हाज़िर मौजूद समझी यकीन सां दुआ घुरो, जेको चवां थो रब ॿुधे थो, ज़रूर क़बूल कंदो। ॿियो दुआ जो शर्त इहो आहे त जेॾी महिल दुआ घुरो था त दुआ जे अॻियों बि दुरूद पढ़ो, दुआ जे पोयों बि दुरूद, दुआ जे अॻियों पोयों। छो त पखी उॾामंदो आहे परनि ते जी, हिकिड़ो पर हुजेसि ॿियो न हुजेसि पखी उॾामंदो। पखी तॾहिं उॾामंदो जॾहिं उनखे 2 पर मिलंदा। मुंहिंजा दोस्तो दुआ जे लाइ 2 पर आहिनि त दुआ जे अॻियों बि दुरूद हुजे, पोयों बि दुरूद हुजे। इहे 2 पर तव्हांजी दुआ खे लॻी विया, इहा दुआ उॾामी ख़ुदा जे बारगाह में पहुची। पुट हिकिड़ो नुक़्तो सम्झण जे क़ाबिल आहे, जा बि इबादत आहे जेका बि इबादत आहे, निमाज़ आहे, रोज़ो, हज, ज़कात, ख़ैरात, जा बि इबादत रब जी मर्ज़ी वणेसि क़बूल करे, वणेसि त न क़बूल करे। रब जी मर्ज़ी आहे न जी, रब जी मर्ज़ी आहे। पर दोस्तो हिकिड़ी इबादत अहिड़ी आहे जेका कीअं बि कयो पर क़बूल ज़रूर थींदी, ठुकराए बि न, रद्द न थींदी। उहा इबादत अथव दुरूद। इहा इबादत आहे दुरूद। वुज़ू सां पढ़ो, बेवुज़ू पढ़ो,
दिलियों पढ़ो, बेदिलियों पढ़ो, हत्ता कि रियाकारी जेला दुरूद पढ़ो तब कबूल आ। हालांकि रियाकारी जेला जाब इबादत कई वने रब वट कबूल न हुंदी आ, पर दुरूद पढ़ो केड़ी भी नियत सां पढ़ो, पर इहो दुरूद रब वट जरूर कबूल हो। इहो रब जो फैसलो थियल, इहो अल्लाह जो फैसलो थियल, दुरूद जरूर कबूल पवंदो। भला हाणे ॾिसो, तव्हीं दुआ था घुरो, अॻियों भी दुरूद पढ़ियो, पोयों भी दुरूद पढ़ियो, विच में आ तव्हांजी दुआ। दुआ या जेका तव्हां दुरूद पढ़ियो, इहो तव्हांजे दुआ जो हिस्सो थियो। अल्लाह ताला तव्हांजे दुआ जो अॻियों हिस्सो भी यकीनन कबूल करे, पोयों भी कबूल करे। छा रब जी रहमत चाहींदी त अॻियों हिस्सो भी कबूल, पोयों हिस्सो भी कबूल, विची दुआ कबूल नथो करे? जी तव्हां कोन समझी ॻाल्हि जी? जन समझी जे हथ मथे खणो। रब जी रहमत इएं चाहींदी छा त तव्हांजे दुआ जो अॻियों हिस्सो भी कबूल, पोयों हिस्सो भी कबूल, विचों हिस्सो कबूल न आहे? ईअं थींदो? अरे दुआ जो खजंदी खुदा जे दर ते पहुचंदी त दुआ जे अॻियों हिस्सो कबूल, त पुठियों भी कबूल, त विचों भी कबूल थी वेंदो। पोइ दुरूद अहिड़ी शइ आहे जेका तव्हांजे अभिरुनि सभिरुनि दुआउनि खे बि रब वटूं कबूल कराए छॾींदी। दुआ जे क़बूलियत जो ही भी शर्त आ त जेॾी महिल दुआ घुरो त ओॾी महिल इहे लफ़्ज़ घणा चओ, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन। हदीस पाक में तो जेको बानो 3 भेरा चवे या अरहमर राहिमीन, अल्लाह ताला फरमाईंदो बाना हाणे चओ छा खपई ॾियां, छा घुर्जे ॿुधा, बाना चओ छा खपई तोखे अता कयां। समझो था ॻाल्हि खे? दुआ जे क़बूलियत जो ही भी शर्त आ त जेॾी महिल दुआ घुरो था ओॾी महिल अल्लाह जे दरबार में मेड़ खणो, वसीलो वठो, खुदा जे अस्माउल हुस्ना जो वसीलो वठो। या अल्लाह तू रहमान आहे, तोखे रहमानियत जो वास्तो, तुझे रहीमियत जो वास्तो, तुझे उलूहियत जो वास्तो, खुदा के खुदा जे सिफ़तुनि जा वास्ता विझो। पोइ तॾहिं खुदा जी रहमत जोभन ते अची वेंदी आहे जेॾी महिल बानड़ो दुआ में मदीने वारे साईं जो वसीलो वठंदो। जेॾी महिल बानड़ो दुआ घुरंदे घुरंदे चवंदो आहे मौला तोखे वास्तो अथई मिठे मोहम्मद करीम जो, मौला हुसैन जे नाने जो वास्तो अथई, मुंहिंजी ही इल्तिजा कबूल कर। जेॾी महिल हबीबन जो वसीलो वठंदो आहे रब करीम फरमाईंदो आहे बाना तो मुंहिंजे महबूब जी मेड़ खई आहे, हाणे तुंहिंजी दुआ खे कॾहिं बि रद्द कोन कयो वेंदो। ओ मुंहिंजा दोस्तो, जे दुआउनि खे कबूल कराइणो आहे त मुंहिंजे दिलबर नबीअ जो वसीलो वठी, हुज़ूर जे बचड़नि जो, आल बैतनि जो, असहाबनि जो वसीलो वठी, वलियनि मुर्शिदनि जो वसीलो वठी दुआ घुरंदा वञो, हथ मुंहं ते कोन वराईंदे अॻे तुंहिंजी दुआ कबूल थी वेंदी हली। ओ मुंहिंजा मौला गुनाह बख़्शाया, मुंहिंजा मालिक गुनाह बख़्शाया, वठी मेड़ी मोहम्मद आई आया। ओ मुंहिंजा मौला गुनाह बख़्शाया, वठी मेड़ी मोहम्मद आई आया। हुजूर जो वसीलो वठी दुआ घुरंदड़ खे रब करे ना उम्मीद न मोटाईंदो। ओ मुंहिंजा दोस्तो, जेॾी महिल मुश्किल पवे, हाजत पवे, ज़रूरत पवे, पोइ छा कयो? हज़रत अब्दुल्ला रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए त मूंखे का मुश्किल अची वई, ॾाढो परेशान थियुसि, पोइ इन परेशानी में सुतुसि त ख़्वाब में मदीने वारे साईं जो दीदार नसीब। रब शला असां सभिनी खे बि इहो दीदार नसीब थिए। मूं अर्ज़ कयो सुणा जहिड़ो आहियां तहिड़ो तुंहिंजो ग़ुलाम, तुंहिंजो उम्मती आहियां।
हबीबा हिन मुश्किल में मुब्तला आया। सरकार फरमायो त ओ प्यारा आऊं तोखे दस थो ॾियां, तूं बि पंहिंजो इहो अमल वञी कर, पर जेको बि मुश्किल में हुजे उन खे बि इहो दस ॾिजांइ, जेको ईअं कंदो रब उन जी दुआ ज़रूर क़बूल करे छॾींदो। भला उहो दस तव्हांखे ॿुधायां? हाँ, सरकार फरमायोसि त ओ मुश्किल वारा, जॾहिं मुश्किल तोखे वकोड़े वञे पोइ छा कर, जो रात जे वक़्त में 2 रकातूं नफ़िल नमाज हाजत जो पढ़। 2 रकातूं नफ़िल नमाज हाजत, 2 रकातूं पढ़ी सलाम वराए, हाँ 2 रकातूं जेॾी महिल पढ़ी तो सजदे में वञी त हर सजदे में सुभान रब्बियल आला 3 भेरा चई, उन खां पोइ ईअं चओ ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। 40 भेरा या आयत करीमा पढ़ो, हर सजदे जे अंदर 40 भेरा या आयत पढ़ो, सलाम वराईंदे त मुश्किल हल थी चुकी हूंदी। जंहिंखे पक न हुजे सो भली वञी तजुर्बो करे। हाँ, 2 रकातूं नमाज नफिल हाजत जो पढ़बो, पोइ हर सजदे में 40 भेरा सुभान रब्बियल आला खां पोइ 40 भेरा छा पढ़बो, ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन। सरकार था फरमाइनि हर नबी पंहिंजे उम्मत में तोहफ़े तौर कान का दुआ छॾे वेंदो हो, ए मुंहिंजा उम्मतियो मां बि तव्हांखे हिकिड़ो तोहफ़ो ॾेयूं थो वञा। मुश्किल हुजेव, कर्ज़ हुजेव, दर्द हुजेव, बीमारी हुजेव, तव्हां इहा दुआ घणी पढ़ो, उमेद आहे तव्हांजी मुश्किल हल थी वेंदी। उहा दुआ ॿुधायां, यादि कंदो? हाँ, या दाइमन लम यज़ल या इलाही व इलाह आबाई या हय्यु या क़य्यूम। चो या इलाही व इलाह आबाई, शुरू ही न खोदी थी। या दाइमन लम यज़ल या इलाही व इलाह आबाई या हय्यु या क़य्यूम। इहा दुआ कसरत सां पढ़ो, रब तव्हांजूं मुश्किलातूं हल करे छॾींदो। हज़रत उस्मान बिन हुनैफ रिवायत थो करे, तिरमिज़ी में, निसाई में, इब्न माजा में हदीस मौजूद आहे। हुजूर जी दरबार लगी पई आहे, सरकार वेठा आहिनि, हिकिड़ो अंधड़ो माण्हू ॿिन्ही अखियुनि खां माज़ूर आहे, हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत में आयो आहे। अर्ज़ थो करे, या रसूल अल्लाह, मां तुंहिंजो सहाबी वरी अंधो हुजां, ओ मुंहिंजा दिल पर हथड़ा खण त मूंखे रब रोशनी नूर ॾे। हुजूर फरमायोसि, जेकॾहिं तूं सब्र करीं त तोखे जन्नत मिलंदी। जेकॾहिं सब्र करीं, ये अखियूं वञूं इन ते सब्र करीं त चई सही तूं जन्नत जो मालिक वेठो आहे। ओ सुणा, जेकॾहिं अखियूं बि दी जन्नत बि दी त तुंहिंजे अॻियां देर कहिड़ी आहे? सुणा, अखियूं बि दी जन्नत बि दी त देर कहिड़ी आहे? वो साईं फरमायो त भला अच, तोखे अहिड़ी दुआ थो सेखारियां, उहा दुआ घुरंदे त रब तुंहिंजी मुश्किल हल करे छॾींदो। जेके भला ॿुधायो। सरकार फरमायोसि त वञ वुज़ू कर, सुहिणी तरह सां वुज़ू करे, पोइ 2 रकातूं नमाज़ नफ़िल पढ़, नफ़िल पढ़ी पोइ हीअ दुआ घुर, अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका व अतवज्जहु इलैका बिनबिय्यिका मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबिय्यिर रहमत। या मुहम्मद इन्नी अतवज्जहु बिका इला रब्बी लितुक़दा ली हाजती अल्लाहुम्मा फशफ़िनी फी। पोइ इहा दुआ घुर त अल्लाह ताला तुंहिंजूं अखियूं रोशन बणाए छॾींदो।
हजरत उस्मान बिन हुनैफ तो फरमाए त असी अञा वेठा हुआसीं, हे अंधड़ो वियो आ वञी दुआ घुरी मोटियो आ त ॿई अखियूं उन जूं रोशन थी चुकियूं हुयूं। इन दुआ में लफ्ज़ केड़ा आहिनि, या मुहम्मद इन्नी अतवज्जह बिका। अॼु चवंदा आहिनि या रसूल अल्लाह चवण शिरक आहे, हुज़ूर खे सॾणु दुआ में हुज़ूर खां मदद वठणु शिरक सॾींदा आहिनि। पर ॾिसो ॾिसो मदीने वारा साईं ख़ुदि था दुआ सेखारनि त ओ मुंहिंजा उम्मती मुश्किल में हीअ दुआ घुर, या मुहम्मद इन्नी अतवज्जह बिका। ओ मुंहिंजा सोना मुहम्मद करीम, मां तोॾे मुतवज्जह थियो आहियां, हीअ मुंहिंजी मुश्किल हल कराए ॾे। असहाबी वियो दुआ घुरी त क्यों रोशन थी वियूं हलियूं। पूरे जे वसीले सां दुआ घुरी वञे त इहो बि शिरक न आहे। पोइ असीं तॾहिं चवंदा आहियूं, उमिरि सारी गुनाहनि में विञाय में या रसूल अल्लाह, उमिरि सारी गुनाहनि में विञाय में या रसूल अल्लाह, करे सौदो कसे कच जो विहाय में या रसूल अल्लाह। ओ वही जवानी आई पीरी तभी लजकान का पेई, वारे विख के अञा अॻिते वधायो में या रसूल अल्लाह। उमिरि सारी गुनाहनि में गवाय में या रसूल अल्लाह। ओ मिठा अजो की रात आज़ी ऐं इल्तिजा जी रात आ। अॼु रब जे दरबार ते हुज़ूर जो वसीलो वठी दुआ घुरण जी रात आ। ओ मुंहिंजा पीरी, अॼु असीं सभु इने जे लाइ गॾु थिया आहियूं त सभु मेड़ करे पंहिंजे पुनल खे परचाइण जे लाइ मथड़ा कयूं, उघाड़ा आज़ी ऐं इल्तिजा जी आहू दाऊ कयूं। उमेद आ हिन मजलिस मां उथण खां अॻु में ज़रूर गुनाहनि जूं माफ़ियूं मिली वेंदियूं। मुंहिंजा दोस्तों, मुंहिंजा मिठा मुर्शिद करीम सोना फज़लाबादी रहबर फरमाईंदा त ए फ़कीरो, जॾहिं दुआ घुरो था, दुआ घुरंदे जेकॾहिं तव्हांजे अखियुनि में ॻोढ़ा अची वञनि त पक सम्झो या दुआ तव्हांजी क़बूल थी वई हली। ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ, अॼु रोअण जी रात आ, अॼु रब खे परचाइण जी रात आ। हदीस पाक में ईंदो आ, जेॾी महिल बानो रोंदो आ उन जे अखि मां ॻोढ़ो वहंदो आ, उन जे गलनि ते ॻोढ़ो रसंदो आ। रब फरमाईंदो आ, इने बाने जे मथां मूं जहन्नम जी बाहि खे हराम करे छॾियो, जे बाने जा लुड़क उन जे गलनि खे पुसाए रहिया आहिनि। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था त जिते इहो ॻोढ़ो लॻंदो आ उते जहन्नम जूं बाहियूं माफ़ थी वेंदियूं आहिनि। हिकिड़े वलीअ सॻोरे जी घर वारी वफ़ात करे वई, ॾिसे पियो त उन जो मुंहुं चोॾी जे चंड वांगुरु चिमकी रहियो आहे। ज़ाल खे चई त फलाणी, तूं त एतिरी सुहिणी कोन हुई, एतिरो तुंहिंजो रोशन चमकदार चेहरो त कोन हुयो, पोइ छाजे करे तुंहिंजो अॼु चेहरो चिमकी रहियो आहे। पोइ उहा घर वारी पई चवे त साईं, हिकिड़ी राति मुसले ते तूं वेठे तहज्जुद पढ़ी दुआ पे घुरई, दुआ घुरंदे घुरंदे तुंहिंजे अखियुनि मां ॻोढ़ा अची विया हुया। उहे ॻोढ़ा मूं छा कयो जो पंहिंजे हथनि सां उहे ॻोढ़ा उगी पंहिंजे मुंहं ते मलिया हुयमि, उन तुंहिंजे ॻोढ़नि जे बरकत सां अॼु रब मुंहिंजे मुंहं खे चोॾींदे चंड वांगुरु चमकाए छॾियो आहे। मुंहिंजा दोस्तों, पर दिल जे ख़ुलूस सां मुहब्बत सां इल्तिजा आज़ी अहिड़ी कर जो तुंहिंजे दर्द वारी दाह ख़ुदा जे अर्श ते पहुची वञे। मुंहिंजा दोस्तों, इंशाअल्लाह सलातु तस्बीह जी निमाज़ थींदी, उन खां बाद में इज्तिमाई दुआ थींदी। उन में हर फ़कीर पंहिंजे धुन में हुजे, हिक ॿिए जो पासे वारे जो ख़्याल न हुजे। हाँ, खुदा जे दरबार ॾे मुतवज्जे थी अॼु रब जे दरबार ॾे पंहिंजे दिल जान सां दर्द जी दाह हणंदे इंशाअल्लाह रहमत जूं ख़ैरात जूं झोलियूं भरिजी मिलनि।
मुंहिंजा दोस्तों, त हेड़ा वक्त, हेड़ा टाइम, हेड़ा मौक़ा भागनि ते मिलंदा आहिनि।